मानू तो जो रुख कंदा असां तैयार वेठा आहियूं बता तुंहिंजे से कराची मता ही समझनि हिकिड़ी मामूली ऑफिस जे ॿाहिरियां ही 5 ॾींहं वेठा हूंदा कोन थींदो इहे असां हिते वेठा ज़रूर आहियूं पर असांजो जेकॾहिं रुख बदिलियो त असां सिधो पैदल मार्च करे कराची ईंदासीं सीएम हाउस जे अॻियां एहतजाज सीएम हाउस जे अॻियां एहतजाज कंदासीं डीआईजी पीर मोहम्मद शाह तव्हां ॿुधो थोरो घणो 100 मां जेकॾहिं 5% एतमाद माण्हुनि जो आहे त तव्हां ते आहे चयो वेंदो आहे पीर मोहम्मद शाह कातिलनि सां रिआयत न कंदो आहे पर इहो आज़माईंदासीं असां टेस्ट केस आहे तव्हांजी ईमानदारी जो ॾिसूं था त तव्हां ते केतिरो तव्हां में दम आहे असांखे कातिल बि खपनि कातिल जी सहूलियतकार बि खपे एफआईआर में उन कातिल जे सरपरस्तनि जा नाला खोलो उन बुतारनि जा नाला खोलो ख़ालिद लोंडे उन जा पुटनि वारनि मोकाबनि अमर जे चवण ते वचन था वठूं त जेसीं ते अमर वेठी आहे तव्हां वेंदो हथ मथे करे सभु ॿुधायो आख़िर में हिकिड़ो नारो ज़ोर था जे एसपी ऑफिस में वेठल एसपी ऐं उनजे दलाल साहिबनि जा बि कन खुलनि नसरुल्लाह गिदारी जा कातिलनि ते नसरुल्लाह गिदारी जे कातिलनि ते नसरुल्लाह गिदारी जे कातिलनि ते Hello.